दाद अस्पताल में आयो त बई जना भजंदा डुकंदा वनी पहुतव बिन पैसनि जी लालच जे करे। बाकी हाणे वेचारो रुस्तम आ जेके शहरों खणाए आया आहिनि त खणाए आया आहिनि छो मां रुस्तम गुज़ारे वियो छा? अरे अब्बा खैर गुरु गुज़ारे वञनि से दुश्मन मुंहिंजो मतलब आहे त शहर खां वठी आया अथसि। अम्मा तो ॻाल्हि ईअं कई मूं बि सम्झो शायदि मोकिलाए वियो। गरीब जी ॿार हाँ फाड़ण लाइ तयार। हाणे इन ख़बरुनि खे छॾियो तूं ऐं ढोलण वञूंसे वञी थी अचोसे। अबा शहर त कोन वियुसि हिते त ॿ पेर भरे वञूं। वाह जो कम खे पटियां जरूर वञा पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जंहिं रस्ते सां मां वेंदुसि न उन रस्ते ते इमदाद जो दुकान आहे। इमदाद मूं लाइ पादर पुसायूं वेठो अथई। पोइ कहिड़ो लाचार थी पूरे ॻोठ मां उधर पटण जो। ओ बा ओ मुंहिंजा पियो ओ मुंहिंजे माउ जा सगा मुड़ुस घर जो गाॾो त कीलणो आहे न। अड़े घर हलाइण लाइ ठगी करण लाज़मी न आहे। तो सॼी उमिरि ठगी कई उते कुझु कोन थो थिए मूं ॿिन्ही जे लाइ कई त साड़ थो थिए। अड़े शर्म कर छोरा मां तव्हांखे ठगी करे पालियो आहे। चाचा जेकर इन्हनि खे हक लाल जो टुकुर खाराई आहे न त ईअं हॾ हराम कोन थियना। मोई किरड़ी मां थी चवण पई त तूं विच असांजे में टपो ॾेई न ॻाल्हाए चुप करे वेहो। हाणे मां बि हिन घर में भाङे भाई वार आहियां भाङे भाई वार छो त मां बि निमाणी आहियां निमाणी नचाईंदी साईं न हथे। कहिड़ा तुंहिंजा हिन घर में हिस्सा था लॻनि पिया जो भाङे भाई वार थी आहे। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग छोरो चवण में नाहे। जे छोरो चवण में हुजे न त कॾो को धिका ॾेई हिन घर मां कढाया। मूंखे हितां धिका ॾेई कढण जो ख़्याल दिलि मां कढी छॾ। मां बि निमाणी आहियां निमाणी न हथे नचाईंदी साईं न हथे। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग कल्हो की छोरी मूंखे थी न हथे नचाए पई। बेली तव्हां पाण में न विढ़ो मां वञी थी थो अचां। थोड़ी ॻाल्हि ते केॾो घणी बाएताल मचायो अथव। गरीब जा ॿार धमचर मचाइण लाइ तयार। वारो कर पुट वारो कर थी अच न त इहो बाएताल बाबा सॼी राति पियो हलंदो इहो मथो पियो खाजंदो केड़े केड़े केड़े। रुगो हिक रात जो बाएताल न जंहिं ॾींहं खां हीअ निभागी छोरी परणाए घर वठी आया आहियूं सॼी ज़िंदगीअ जो बाएताल पंहिंजे सिर में विधो अथसि सॼी ज़िंदगीअ जो। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग 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 तॾहिं वरी जॾहिं खुड़ीअ में ॿिलीअ खां चको हणाई। वाजई अलाह साईं खणी भलाई कई जो वक्त सां अस्पताल पहुची वियासीं न त छोकरो त हथन मां पे वियो। अदा मुझे छोकरे जो सिर खणण वारी ही डायन आहे। हाणे हिन जी इन घर में का भी जरूरत ना है। मां बाजी बचड़े के चांदी इने के तलाक ॾेई माइटन हवाले करे छॾे। चाची मुखे तलाक ॾियारण खां बहितर आहे त मुखे मारे छॾियो। हिन घर मां मुंहिंजो जनाज़ो निकिरे। तू इले लायक नहीं तुंहिंजो जनाज़ो हिन मुर्स जे घर मां निकिरे। वो खुश नसीब औरतूं हूंदियूं आहिनि जिन्हनि जा जनाज़ा मुर्सनि जे घर मां निकिरंदा आहिनि। तुंहिंजी सज़ा इहा आहे जो तू बाकी जिंदगी पंहिंजे घर में तलाक शुदा औरत थी गुज़ारी। वाजई ही वक्त नाहे पाण में लोड़ करण जो। पहिरें रुस्तम खे चाक चङो भलो थियण ॾियो पोइ रुस्तम जे मथां आहे त राणीअ जे मुतलिक़ कहिड़ो तो फ़ैसिलो करे। रुस्तम कहिड़ो भी फैसलो करे पर हाणे मां हिन खे हिन घर में बर्दाश्त कोन कंदसि। न त ही छोरी मुंहिंजे बचड़े जो सिर खणंदी। को भी कदम खणण खां पहिरियां चङी तरह जांच कयो। इहो कम राणीअ जो न मता कंहिं ॿिए जो हुजे। पंहिंजे हथनि सां ज़हर मिलाए मुंहिंजे पुट खे ॾिनो अथसि।
ऐं इहो कुनी मानी इलाही छोरी कई ॿियो के न पोइ अञा जांच कहिड़ी कयूं पोइ होटल त मानी कोन वठी आयो जो जांच कयूं भाॼे हिन में शक जी त का बि ॻाल्हि कान्हे रुस्तम खे ज़हर कंहिंजे चवण ते ॾिनाई ऐं रुस्तम मां तकलीफ़ बि हिनखे कहिड़ी राणी इहा ख़बर बि ज़रूर लहणी पवंदी जेकॾहिं राणीअ सां गॾु कंहिं ॿिए जो बि हथु हूंदो न त उनखे बि बख़्श कोन कबो जबल हाणे हिन गिदड़ मां हथु कढ अञा त मूं पंहिंजे अंदर जी बाहि ठारी नाहे तूं चवी थो ही हाणे असांजे कम जो नाहे रहियो पोइ हिनखे विहारण मां कहिड़ो फ़ाइदो हथु कढीस त वञी माल मता जो करे ॾेर खां न वापसि वियो न ऐस खे ॿुधाईंदो ऐस वरी असां लाइ मसइलो पैदा कंदो न न मां रेस खे तव्हांजे बारे में न ॿुधाईंदुसि तूं रेस खे उहो ॿुधाईंदे जेको सच आहे ॾिसूं त रेस असांजो छा थो बिगाड़े मूंखे मरणो न आहे हक़ीक़त ॿुधायमि मूंखे तूं मारींदे न ॿुधाईंदे न पोइ बि मारींदो छा ठीकु आहे जीअं तव्हां चवंदो सिर्फ़ु मूंखे वञणु ॾियो सिधो रस्तो पकड़ सिधो जे पोइ ते कंध भराए ॾिठो अथई न ही ॾिसे थो हिकु ई बस हणंदो मां ज़रूर थी वेंदे ऊटियूं कावन हिननि खे बि नसीब न थींदई ॾिसे छा थो हल बुड़ी न ॾिसिजे हिनजे मथां इहा भलाई हो शेर खान मुंहिंजो शक वलीदाद वारनि ॾांहुं वञे जॾहिं त तुंहिंजे सोट गफ़ार जो खून हिननि कयो ई न आहे पोइ बेगुनाह खे मारण असांजे शान वटो न आहे जबल वलीदाद वारनि मथां शक आहे पक त न आहे न जेकॾहिं जानू वारनि जा हथ खून में हूंदा त पोइ परे न आहिनि वरी इन्हनि गिदड़नि जो टोलो गीले तुंहिंजे साम्हूं अची बीहारींदुसि इहे गिदड़ मूंखां परे न आहिनि इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे जबल वाइदो तोखे हिकिड़ो ई कमु चयो सो बि न करे सघी तूं चए थी त खूह में टपो ॾे पाण सां गॾु मूंखे बि माराईंदी त पोइ इहा ॻाल्हि कर न त तूं शेर खान जे घर ख़ौफ़ विचां वई न आहे ऐं मूंखे ॿुधाए पई त शेर खान घर ई कोन हुयो तोखे मुंहिंजे मथां एतबार ई न आहे त पोइ अहिड़ा न्यापा ॾेई मोकिले छो थी छॾ मूंखे का ॿी नौकरियाणी हथु कर नौकराणियूं त हज़ारे मिली पवंदियूं पर तो जहिड़ी साहेड़ी मूंखे कॾहिं कोन मिलंदी जेकॾहिं साहेड़ी सम्झे थी त पोइ मुंहिंजी सलाह छो न थी वठे इहो ई त क़िस्मत ते छॾे वई रह हा दुआ हा जीअं लिखियल हूंदो उहो ई थींदो दुनिया वञी चंड ते पहुती आहे ऐं तूं थी चवे त मां लकीर जी फ़कीर बणिजी घर वई रहां ॿियो तूं ऐं मां हिन ॾाढनि जे ॾह में करे बि छा था सघूं मां ईअं माठ करे कोन वेंदसि जेकॾहिं तो बि मुंहिंजो साथ न ॾिनो न त मां अकेली राति जो हिन घर मां निकिरी वेंदमि पोइ क़िस्मत खे ॾिसंदसि त मुंहिंजे लिखियो जो लेख मूंखे काॾे थो वठी वञे अदा मूंखे नथो लॻे त शेर खान असां मथां पुलिस चढ़ाई छो त हू असांजी तबियत सम्झी वियो आहे असांखे छेड़ण यानी खखर में खड़ो हणण बराबरि आहे माना त हू पंहिंजो मुंहुं सुञाण नथा चाहे ज़ाहिर आहे खून थियल आहे पोइ बि असांजो रुख ई न कयो अथऊं मोला दादा
मूंखे नथो लॻे त शेर खान असां खां टिजी वियो आहे। मूंखे उन में डिॼण वारी बूटी मिड़ई घटि ॾिसण में थी अचे। उहो असांजे हथां मरंदो मरी वेंदो पर मुड़ंदो कोन। पोइ कहिड़ो सबबु आहे जो अञा ताईं असांजो रुख ई न कयो अथसि? जॾहिं त हिन जुए में सभ खां वधीक दुश्मन हुन जा असां आहियूं। सबूत जेसि ताईं उनखे असांजे खिलाफ़ को बि सबूत हथ न ईंदो तेसि ताईं हू असांजे खिलाफ़ को बि कदम न खणंदो। छो त उनखे ख़बर आहे त ही असांजो तर आहे, असांजो, ऐं हिते हू असां खां ॾाढा नाहिनि। पोइ असां सां तकड़ छो कंदो अनवर? जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हियुनि में सच्चाई आहे त हू लिकी तव्हां मथां वार कंदो। इन्हे करे पंहिंजूं अखियूं पूरे न हलो। सियाणा सही चई विया आहिनि त पंहिंजे दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झो। हिन त ॻाल्हि लख जी कई अथई, पर हिकु ॻाल्हि ॿुध, असां पंहिंजे दुश्मन खां कॾहिं बि लापरवाह न आहियूं रहिया। ॻाल्हि तुंहिंजी नथी कयां वली, तूं त दाना आहीं दाना। अदा भाॼाई मक्खण ॾियण जो मक्खण। ही ॿार आहे जो आऊं हिनखे बेवकूफ़ पई बणायां? बेवकूफ़ बनाइण जी मूं ॻाल्हि ई न कई भाॼाई। जिथे तूं ॻाल्हाई थो अदा मौलादाद, पोइ मां सभु सम्झां थी। मौलादाद भाॼाई कोर्टुनि में पढ़ी वेठी थी। कोर्टुनि में बि पढ़ाई थींदी आहे छा? अलाए अदा, मूंखे कहिड़ी ख़बर। मूं त स्कूल जो कॾहिं बूथ ई न ॾिठो। बस मूं ईअं ई ॻाल्हि कई, छो त कोर्टुनि में वेठल माण्हू दाना हूंदा आहिनि। हाउड़े या मूंखे ख़बर आहे, नंढड़े लाइ जॾहिं स्कूल छॾण हलियो मैं न त मास्तर खे भितर हणी भॼी वई, वरी स्कूल जो मुंहुं न ॾिठुई। रस्तव मानी खणी जा। वरी ज़हर ॾियण जो इरादो अथई छा? छा मां तोखे ज़हर ॾेई सघां थी? बाक़ी ही ज़हर मूंखे कंहिं ॾिनो? रस्तव तूं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न कंदे, पर सच त इहो आहे त तोखे ज़हर मां न रबुअ ॾिनो आहे। पंहिंजी जान छॾाइण जे लाइ तूं केतिरा कूड़ हणंदी आहीं। तो पाणी चयो हुयो न उन ॾींहुं तोखां सवाइ ॿियो घर में केर बि न हुयो। उन ॾींहुं रबू घर में हुयो, पर मां तुंहिंजे ख़ौफ़ खां तोखे इहो चयो त घर में केर बि कोन्हे। रबूअ खे छा तो कमरे में लिकाए विहारियो? तुंहिंजे अचण खां अॻु में रबू निकिरी वियो। इन्हीअ जो मक़सदु त तो ऐं रबू ॿिन्ही गॾिजी मूंखे मारण जी कोशिश कई, ऐं मूंखे मारे तूं रबूअ सां लाओ लहण थी चाहीं, ईअं न? न, जेकॾहिं ईअं सोचां न त मूंखे मौत अची वञे। हाणे त मुंहिंजो जीअण ऐं मरण सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोसां आहे। खणी जो तूं मूंखां नफ़रत करीं थो, पर मां तोसां बेपनाह मोहबत कंदी आहियां। तुंहिंजी मोहब्बत जो नमूनो इहो बि मां ॾिसी चुको आहियां राणी। रुस्तम, आख़िर तूं मुंहिंजे मथां यकीन छो नथो करीं? इहे पंहिंजे प्यार जूं मुरलियूं वञी रबूअ जे अॻियां वॼाए। ॿीहर तो मथां एतबार करण सभ खां वॾी बेवकूफ़ी हूंदी। मूंखे तव्हांजे कुझु ॾींहं जो साथ घुरिजे, उन सां तव्हांजे कानून जी पासदारी बि थी वेंदी
ऐं तव्हांखे दिल घुरी रक़म भी मिली वेंदी। शेर खान मूंखे 2 रुपयनि जी लालच न ॾे। बाक़ी जेको कम कानून जे दायरे में हूंदो उहो मां ज़रूर कंदुमि। ॿुधाए त मां कहिड़े नमूने साथ ॾेई सघां थो। खून जो केस सो बि वलीदाद वारनि जे मथां करणो आहे। पोइ रहस्य जे माण्हुनि जा नाला अवां छो ॾिना? केस दाख़िल करण खां पहिरीं मूं तव्हांखे चयो हो न त FIR न कढिजो। सूबेदार साहब, शक जी बुनियाद ते मूं वॾेरे जे माण्हुनि जा नाला न आहिनि ॾिना। हुन सां गॾु वलीदाद जो नालो बि ॾिनो आहे। हाणे तव्हांजो मक़सदु आहे त FIR वलीदाद वारनि जे मथां कढियो? जी हा, बिल्कुलु। जेकॾहिं तव्हां इहो कमु करे सघो था त ठीकु, न त मूंखे मजबूरन DSP साहब सां मिलणो पवंदो। ठीकु आहे, आउं FIR वलीदाद वारनि जे ख़िलाफ़ कटियां थो। इहो कमु आहे या ॿियो बि? अञा ॿियो बि कमु आहे। ॿियो कमु? मां चाहियां थो त तव्हां सर्च वारंट वठी वलीदाद वारनि जे घर जे मथां छापो हणो ऐं उन्हनि जे घर में असांजी छोकिरी क़ैद आहे। शेर खान, आउं परायनि नंगनि में हथु कोन विझंदुसि। मां बि हिन ई शहर जो आहियां ऐं वलीदाद वारा बि हिन ई शहर जा आहिनि। असांजे विच में ज़ाती दुश्मनी थी पवंदी। इहो कमु मां नथो करे सघां, पर कानून जे दायरे में रही। कानूनी कमु आहे सूबेदार, कानूनी कमु। वलीदाद वारा ज़बरदस्ती छोकिरीअ खे घर में क़ैद कयूं वेठा आहिनि। तव्हां हुन मासूम न्याणीअ खे आज़ाद कराए कोर्ट में पेश कयो। इहो भलाईअ जो बि कमु आहे। इन कम जे लाइ तव्हांखे ₹1,00,000 मिठाई मिलंदी। वधीक तव्हां पाण सम्झी सघो था त इहो कमु गैर कानूनी न आहे। ठीकु आहे शेर खान, आउं कागज़ी कार्रवाई मुकमिल करे वलीदाद वारनि जे मथां छापो हणंदुसि। जंहिं ॾींहुं छोकिरी कोर्ट में पेश थींदी उन खां हिकु ॾींहुं अॻु में मुंहिंजो कमु थियणु घुरिजे। ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे। चङो हाणे मोकिलियां।